बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, कीअं आहियो? उमेद आहे ठीक ठाक हूंदो। अॼु जी हिन वीडियो में असां 5 क्लास जी सिंधी सबक ॿियों पोरिये जी अज़मत पढ़ण वञूं पिया। ठीकु आहे बाबा, त हीउ पूरो जेको लेसन आहे असां सुठे नमूने सां रीड कंदासीं ऐं रीडिंग करण खां पोइ असां मश्क जी तरफ़ वधंदासीं, जंहिंमें क्वेश्चन्स आहिनि सभिनी खां पहिरियां। उन खां पोइ उन में कुझु वधीक जेको आहे सो एक्सरसाइज़ जा हिसा आहिनि, इनशाला असां उहे सभु सॉल्व कंदासीं। ठीकु आहे, त वीडियो शुरू करण खां पहिरियां हीउ सिंध बोर्ड जे स्टूडेंट्स जे लाइ चैनल आहे, इन खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ठीकु आहे, ऐं बेल में इंसान जी अज़मत लिकियलु आहे। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोरियो छा खे चइबो आहे। ठीकु आहे, जेको माण्हू महिनत करे पंहिंजे हथनि सां मज़दूरी कंदो आहे न, पंहिंजे हथनि जी जेका मज़दूरी हूंदी आहे उनखे असां पोरियो चवंदा आहियूं। ठीकु आहे, सिंधी में उनखे पोरियो चइबो आहे। सो पोरिये में इंसान जी अज़मत लिकियलु आहे। पूरी दुनिया में हथ जे पोरिये खे वॾे क़दुर जी निगाह सां ॾिठो वञे थो। पोरिये जो मतिलबु आहे पंहिंजनि हथनि सां कमु करणु। जेको इंसान पोरे खां न ठाहे ऐं सुस्ती करे थो, उहो ॿियनि जो मोहताज रहे थो। अहिड़ो माण्हू पंहिंजे ओड़े पाड़े ऐं क़ौम ते बार हूंदो आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असांजे नबी सगोरे पघर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पघर जे पोरे खे रिज़्क़े हिलाल चयो आहे। हीउ क्वेश्चन तव्हां यादि कयो, ही लाइन असांजे नबी सगोरे पघर जे खोले खे रिज़्क़े हिलाल चयो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरियत लाइ फरमायो आहे त पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि पोरियतनि जो एतिरो त मान आहे जो पाण फरमाइनि था, सभ खां पाक लुक़मो उहो आहे जो पंहिंजे हथनि सां कमाए खाइजे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन समूरी उम्मत जा अॻुवान हुआ, पर पंहिंजो कमु पाण कंदा हुआ। जॾहिं हिजरत करे मदीने मुनव्वरा आया ऐं मस्जिद नबवी जी अॾावत थी रही हुई त पाण असाबनि सां गॾु पोरियो कयाऊं। खेनि हथ जे पोरे लाइ एतिरी त इज़त हूंदी हुई जो घर में ॿारण लाइ काठियूं बि पाण करे ईंदा हुआ। खंदक जी जंग में जॾहिं मदीने मुनव्वरा जे ॿाहिरां खाई खोटी पई वई त पाण बि उन खोटाईअ में सु वरिताऊं। खाई माना जेका खॾ हूंदी आहे वॾी। ठीकु आहे। अल्लाह ताला जा नबी सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाब ऐं बुज़ुर्ग तोड़े वक़्त जा हाकिम पिणु पंहिंजे हथनि सां पोरियो कंदा हुआ। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़रहूं ठाहे पेट गुज़र कंदो हो। हज़रत अली करमुल्लाह वजह यहूदियुनि जे बाग़नि में मज़दूरी कंदो हो ऐं पंहिंजे कमायल रक़म मां यतीमनि मिसकीननि ऐं कैदियुनि ते बि ख़र्च कंदो हो। पर सभ खां वॾो मिसाल नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी ख़ातून जन्नत जो वठूं था, जेका चकी पीहे बचनि खे चकी पीहे बचनि खे खाराईंदी हुई ऐं घर जो समूरो कमकार पंहिंजे हथनि सां कंदी हुई। हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु पोरियत इंसान हो। हिन खजुनि जे बाग़नि में पोरियो करे आज़ादी हासिल कई। तारीख़ में अहिड़ा ॿिया केतिरा ई मिसाल मिलंदा जो वक़्त जा वॾा वॾा बादशाह पिणु पंहिंजे गुज़रान ख़ातिर माना गुज़ारे लाइ हथ जो पोरियो कंदा हुआ। नासिरुद्दीन हिंदुस्तान जो बादशाह हुअण बावजूदि टोपियूं ठाहे क़ुरान पाक लिखी उन मां हासिल कयल रक़म ते पेट गुज़र कंदो हो। उन खां सवाइ केतिरनि ई मिसाली माण्हुनि पोरे खां आर न कयो ऐं केतिरा ई वॾा बुज़ुर्ग के पे न्यारा त के लोहार त के कोरी यानी कपिड़े उड़ण वारा रहिया आहिनि। सिंध जो शहीद मखदूम बिलावल बि कोर को कमु कंदो हो, माना कपिड़ो जेको आहे ठाहिण जो कंदो। मथे ॾिनल मिसालनि मां साबित थिए थो त पंहिंजे हथनि सां पोरियो करणु केॾो न मानाइतो आहे, माना मान वारो आहे। असांखे बि घुरिजे त पोरियत खे मानाइतो सम्झूं ऐं पोरे खे अज़ीम सम्झी उन खां आर न करियूं। ठीकु आहे बाबा, त पूरो जेको तव्हांजो लेसन आहे पोरिये जी अज़मत सबक़ ॿियों तव्हांजी सिंध बोर्ड जो पाण पढ़ी छॾियो आहे। हाणे हलूं था हिन जी एक्सरसाइज़िस जी तरफ़। ठीकु आहे, हाणे पहिरियां हिन में मश्क में लिखियलु आहे त हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। हाणे हीअ सवाल आहिनि तव्हांजा, इन्हनि जा जवाब जेके आहिनि अचो त उहे तव्हांखे पढ़ायूं। ठीकु आहे बाबा, त हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ में अचे थो पोरिये लाइ नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो आहे। जवाब, पोरियत लाइ नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त पोरियत अल्लाह जो दोस्त आहे। ठीकु आहे बाबा, इहा तव्हांखे लाइन मां जेका चयो त यादि कयो।
ॿिए में अचे थो मस्जिद नबवी जी अदावत में पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ो हिसो वरितो? जवाब, मस्जिद नबवी जी अदावत में पाण असाबनि सां गॾु पोरियो कयाऊं। ठीकु आहे। उन खां पोइ जी में अचे थो हिन सबक़ में छा जी अज़मत बयानु कयल आहे? ठीकु आहे बाबा। जवाब, हिन सबक़ में पोरे जी अज़मत बयानु कयल आहे। ठीकु आहे। सो ही जेको आहे तव्हांजा सवाल जवाब जेके थिया पूरा। हाणे अॻिते हलूं था बुक में छा आहे। ठीकु आहे बाबा, ही तव्हांजो लेसन खे पूरो हिसो थियो पूरो। हाणे हिसो ॿियो आहे त हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखो जुमलनि में कमाणो। हाणे अचो त हिननि खे हल कयूं। ठीकु आहे बाबा, त हाणे पहिरियों लफ़्ज़ आहे निगाह, जंहिंजो मतिलबु आहे नज़र। जुमिलो ठाहियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोरियत खे क़द्र जी निगाह सां ॾिठो। ठीकु आहे, निगाह जो जुमिलो इस्तेमालु थी वियो। उन खां पोइ अचे थो क़द्र माना अहमियत। असांखे महिनती माण्हुनि जो क़द्र करणु घुरिजे। ठीकु आहे। रिज़िक माना खाधो। पोरियत खे रिज़िक हिलाल मिले थो। अदावत जोड़जक, अदावत जो मतिलबु आहे जोड़जक। ठीकु आहे, माना का शइ जोड़णु। असां पंहिंजे घर जी अदावत करे रहिया आहियूं, माना असां पंहिंजो घर जोड़े रहिया आहियूं, ठाहे रहिया आहियूं। ॿियो लफ़्ज़ आहे आख़िरी लुक़्मो। लुक़्मो जो मतिलबु हूंदो आहे गिरह, माना मानी जो गिरह, खाधे जो गिरह। असांखे हमेशह हिलाल जो लुक़्मो खाइणु घुरिजे। लुक़्मो जेको लफ़्ज़ आहे हिनखे तव्हां अंडरलाइन करे छॾींदव। ठीकु आहे बाबा, त ही तव्हांजा जेके लफ़्ज़ माना थिया पूरा। उन खां पोइ अॻिते हलूं था। अच्छा, हाणे अचे थो त हेठि ॾिनल खाल भरियो। हाणे खाल अचो त भरियूं। ठीकु आहे बाबा। पहिरियों खाल आहे असांजे नबी सॻोरे पघर जे पोरे खे देश चयो आहे। छा चयो आहे? रिज़िक़ हिलाल चयो आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम यहूदियुनि जे बाग़नि में देश करे गुज़र कंदो हो। छा कंदा हुआ? मज़दूरी कंदा हुआ। ठीकु आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम देश ठाहे पेट गुज़र कंदो हो। छा कंदा? हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ज़रूं ठाहींदा हुआ। ठीकु आहे। उन खां पोइ अचे थो सिंध जो मोहबे वतन आलिम मखदूम बिलावल बि देश कमु कंदो। कहिड़ो कमु कंदो? कोर को कमु। सही आहे बाबा, तव्हांजा खाल थी विया पूरा। उन खां पोइ हिते बेटा लिखियलु आहे त कंहिं बि माण्हू सावारी शइ या जाइ ऐं कम जे आम नाले खे इस्म आम चइबो आहे। माना को आम जेको नालो हूंदो कंहिं माण्हू जो, शइ जो या शइ जो। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे चऊं त स्टूडेंट। ठीकु आहे, स्टूडेंट हिकिड़ो आम नालो आहे। बट असां चऊं न त अली, हाणे अली जेको आहे स्टूडेंट जो नालो थी वियो, त हाणे इहो ख़ासि थी वियो, इस्म ख़ासि, ऐं स्टूडेंट जेको आहे इस्म आम थी वियो। मिसाल किताब, माण्हू, स्कूल, छोकिरो वग़ैरह। ठीकु आहे। उन खां पोइ पंजो हिसो आहे त अव्हां हिन सबक़ में ॾिनल इस्म आम चूंडे लिखो। हाणे पूरो जेको लेसन असां पढ़ियो आहे हिन में तव्हां आराम सां इस्म आम जेको आहे उहो ॻोल्हे सघो था ऐं ॻोल्हे करे तव्हां उहो लिखी वेंदव। ठीकु आहे। हाणे हेसि ताईं थियो पूरो असांजो लेसन कंप्लीट। असां जेको आहे रीडिंग करण खां पोइ जेके बि हिन में मश्कूं हुयूं सभई ॾिठियूं आहिनि। हाणे इनशाला वरी असांजो जेको नेक्स्ट लेसन ईंदो उन में तव्हांजो जेको नेक्स्ट लेसन आहे सबक़ टियों नात, इनशाला असां इहो कवर कंदासीं। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।